जी नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं पनवाकिल जी नेशनल हाईवे रोड ते, जिते अपोज़िशन लीडर सईद खुर्शीद अहमद शाह जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो पियो वञे, जंहिंमें तालुके जा उहिदेदार ऐं कारकुन ऐं जियाला वॾे अंग में मौजूद आहिनि। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं। सीनियर पॉलिटिशियन आहे, साबिक़ अपोजिशन लीडर आहे, रिनोन शख्सियत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, हिकिड़ी तमामु मशहूरु अवामी शख्सियत आहे। मां सम्झां थो हिन महिल अगरि कंहिं बि सियासतदान में असांखे भुट्टो साहिब जो अक्स नज़र ईंदो आहे त उहो साईं खुर्शीद अहमद शाह, जेको हर वक़्तु अवाम जे लाइ अवेलेबल आहे, हर वक़्तु साईं जा दरवाज़ा अवाम लाइ खुलियल आहिनि। जेतिरी नौकरियूं जेतिरा माण्हुनि जी मदद साईं कई आहे, मां चवां सिंध में घटि सियासी लीडर अहिड़ा हूंदा। इहे केस हर पार्टी जे लीडर सियासतदाननि ते आहिनि। पोइ सिर्फ़ु पीपल्स पार्टी सां इहा इम्तियाज़ी ज़्यादती छो थी कई वञे कि असांखे नेशनलाइज़ करण जे लाइ कॾहिं असां ते कराची जे नाले ते बम सटियो थो वञे, कॾहिं कराची वफ़ाक़ किरियो था इंतिज़ामी तौर ते, कॾहिं फॉरवर्ड ब्लॉक जी ॻाल्हियूं मिनिस्टर साहिबान करनि था। ऐं मूंखे हैरत इन ॻाल्हि ते थिए थी पई कि गवर्नमेंट जा जेके नाअहल वज़ीर आहिनि उहे एतिरा होशियार थी विया आहिनि कि वो 5-5 ॾींहं पहिरें अगकथियूं करनि था कि फलाना जो है पॉलिटिशियन गिरफ्तार होगा, अब फलां पॉलिटिशियन गिरफ्तार होगा। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। नैब अगरि इंडिपेंडेंट इदारो आहे त उहो तरीन साहिब सां बि उहो ई सलूक करे, नियाज़ी साहिब जी जेकी प्राइम मिनिस्टर साहिब जी फैमिली आहे उन्हनि जा जेके नाला आहिनि उन्हनि सां बि उहो ई सलूक करे, सभिनि सां हिकु जहिड़ो सलूक थिए त पोइ त असांखे चवंदो आहे सभिनि सां हिकु जहिड़ो थिए पोइ त असांखे कोई एतिराज़ न आहे। पर हे हिकिड़ो इम्तियाज़ी तरीक़े सां के सेपरेट करे असांजी लीडरशिप, चाहे ज़रदारी साहिब हुजे, चाहे मैडम हुजे, फरियाल साहिबा, चाहे साईं हुजे, प्रेशराइज़ करण जे लाइ तव्हां इहे सॼी टैक्टिक्स आहिनि। पर सिंधी माण्हू पीपल्स पार्टी जो सपोर्टर वर्कर वाह हिम्मत आहे, उन हर डिक्टेटर हर ज़ालिम जे ख़िलाफ़ भरपूर तरीक़े सां एहतजाज जदोजहद कई आहे, चाहे ज़ियाउल हक़ साहिब हुजे, चाहे मुशर्रफ हुजे। हर दौर में असां इहे शयूं ॾिठियूं आहिनि। असां हिननि सख़्तियुनि सां हिननि ॻाल्हियुनि सां प्रेशराइज़ कोन थींदासीं। इहे फ़ौरन बहितर इहो आहे कि साईं खे रिहा कयो वञे। साईं को मुल्क छॾे कोन भॼे पियो, साईं को नैब को कोन जेको आहे कंहिं बि इंक्वायरी को कोन स्किप करे पियो। महिरबानी करे तव्हां साईं खे रिहा कयो। बाक़ी जेकी कार्रवाई आहे हलंदी रहे। अगरि को क्राइम को ॾोह को अहिड़ी साबिती को कुझु आहे साबित थिए थो इंक्वायरी खां पोइ त असांखे को एतिराज़ न आहे तव्हांजी कार्रवाई ते। बाक़ी प्रीमेच्योर कार्रवाइयूं करणु बंदि कयूं वञनि कि इंक्वायरी 2 तारीख़ ते शुरू थी आहे, तव्हां 19 तारीख़ ते एॾे वॾे सियासी लीडर खे अरेस्ट करे छॾियो। इहो हिकिड़ो ग़ैर आइनी अमल आहे। हे जमहूरियत ऐं हे आवाम जी आज़ादी राय जे ख़िलाफ़ु आहे कि जेको तव्हांजी ग़लति पॉलिसियुनि ते ॻाल्हाए असेंबली में आवाम में आवाज़ उथारे तव्हां उनखे अरेस्ट करे प्रेशराइज़ कयो। इहा शइ असांखे नामंज़ूर आहे ऐं इहो एहतजाज जो सिलसिलो ईअं जारी रहंदो जेसि ताईं साईं खे इहे नैब जी हिकिड़ी फेक अरेस्ट खां आज़ादु न कयो। खुलम खुला सियासी इंतकाम आहे। जहिड़े तौर ते सियासी गिरफ़्तारियूं करे थी इहे हुकूमत, जीअं करे थी पई त अपोज़िशन खे दॿाए करे हुकूमत कयूं, ईअं थियणो न आहे। पीपल्स पार्टी जेको आहे सो ज़ियाउल हक़, परवेज़ मुशर्रफ, जाम सादिक ऐं अरबाब रहीम ॾिठो आहे। असां कंहिं बि दॿाव में न ईंदासीं। इंशाअल्लाह पहिरियों जीअं जंग अवाम जी थींदी, अवाम जेको आहे सो पीपल्स पार्टी सां जंग अवाम कंदो, अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। खुर्शीद अहमद शाह साहिब हुजे, आसिफ अली ज़रदारी हुजे, अदी फरियाल टालपुर हुजे या पीपल्स पार्टी जी बि क़यादत, उन्हनि खे जेको आहे सो अहिड़े ऊचे हथकंडनि सां दॿाए नथो सघे। नारे खुर्शीद शाह, सियासी गिरफ़्तारी आहे, सियासी गिरफ़्तारी खुर्शीद शाह साहिब जी। कोई नेब जो इंतकामी नेब ऐं PTI गवर्नमेंट जो गठजोड़ आहे पंहिंजे मुखालफ़नि खे चुप कराइण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कनि था। उन्हनि खे पीपल्स पार्टी जी सियासी तारीख़ ख़बर हुजणु घुरिजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेके बि नाजाइज़ी शुरू खां वठी थींदियूं आहिनि, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो ऐं हाणे असांजे को चेयरमैन अदी फरियाल साईं खुर्शीद शाह, इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कोशिश था कनि त कमज़ोर कयूं। पर इहे गिरफ़्तारियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि जी, जियालनि जी हौसला अफ़ज़ाई कंदियूं आहिनि। इमरान नियाज़ी ऐं उन जे मां चेयरमैन जेको वाठो अथसि, नेब चेयरमैन जेको माइनि सां अयाशियूं करे थो, जंहिंजी वीडियो स्कैंडल ते अचनि थियूं, उहो छा जांच कंदो? नेब चेयरमैन खे हटायो, इमरान नियाज़ी खे हटायो, साफ़ शाफ़ाफ़ उन्हनि जी बि जांच थियणु घुरिजे। जे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां इंतकामी कार्रवाइयूं कंदा त असां अवाम रोडनि ते निकिरी मजबूर थींदासीं। शायदि ईअं न थिए त पोइ का बि अवाम कंहिंजे हथों झलिजे बि न। जीअं
न्याज़ी सरकार के ॿुधाइणु चाहियां थो त सईद खुर्शी शाह जी गिरफ़्तारी सिर्फ़ु सईद खुर्शी शाह जी गिरफ़्तारी न्याज़ी गवर्नमेंट जी जेका सो इख़्तितामी पसीर आहे। इंशाअल्लाह ताला असां एहतजाज पुरअमन एहतजाज कयूं था। जेकॾहिं सईद खुर्शी शाह खे आज़ादु न कयो वियो त असां एहतजाज वधाए सिंध ऐं पाकिस्तान में भरपूर जनाब बिलावल भुट्टो साहब इहा गुंडागर्दी आहे ऐं जेको असांजे MNA सईद खुर्शीद अहमद शाह खे अरेस्ट करे गठजोड़ सां नेब गठदी ऐं PTI जेके मुखालिफ़िन आहिनि उन्हनि खां इहो बर्दाश्त नथो थियो वञे त सिंध जी गवर्नमेंट जेकी बि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इन्हनि खे हटाए वञे कयो वञे उन्हनि सां जहिड़ो झगड़ो कयो वञे तॾहिं उन्हनि खे प्रेशर वास कयो वञे। जीअं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु नज़रिए तहत गॾु थियो आहे। जेको नज़रियो आहे पीपल्स पार्टी जो, जेको नज़रियो हो रोटी कपिड़ा और मकान, जेको नज़रियो हुयो ग़रीब आवाम खे जंहिंजी छत टिमे थी उनखे इंसाफ़ फ़राहम करणु, जंहिंजो नज़रियो हुयो त जंहिं माण्हू जी का पहुच न आहे उनखे जेको आहे सो मिनिस्टरनि ताईं पहुचायो वञे। इहो जेको नज़रियो हुयो इहो मख़सूस क़ुवतूं जेके ग़ैर जमहूरी क़ुवतूं उन्हनि खे न वणियो ऐं उन खां पोइ उनजी हिकु कड़ी सिलसिलो हलंदो आयो। पाकिस्तान ठहण खां वठी 70 सालनि खां वठी जेका सॼी तारीख़ आहे इन तारीख़ में हमेशह ग़ैर जमहूरी क़ुवतूं वधीक ताक़तवर रहियूं ऐं उन्हनि सैयद खुर्शीद अहमद शाह खे जेको कल्ह बिना कंहिं ॾोह जे हरू भरू पूरियूं चार्जिस हणी करे जेको गिरफ़्तार कयो आहे उनजो वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई आहे त इमरान न्याज़ी जी जेका नाअहल हुकूमत आहे उनखे हलणु ॾिनो वञे, उनजे ख़िलाफ़ु आवाज़ न उथारियो, उन्हनि जूं जेके नाकामियूं आहिनि उन्हनि खे एक्सपोज़ न कयो। जेकॾहिं उनजी नाकामियुनि खे एक्सपोज़ न करनि त पोइ जमहूरियत जो हक़ु अदा कीअं कंदा सियासतदाननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो उन्हनि जो कंट्रोल करण जे लाइ कूड़ा केस दाख़िल कया था वञनि जेके सिर्फ़ु पीपल्स पार्टी ते न आहे पर समूरी अपोज़िशन ते मुकमल तरह सां हिकिड़ो दबाव विझनि था। जेको दिलेर बहादुर अॻुवाण आहे जेको नथो झुके उनखे गिरफ़्तार कयो थो वञे त जीअं हू पंहिंजे पलीत मक़सद में कामयाबु थियण जी नाकाम कोशिशि करे रहिया आहिनि। पर इंशा अल्लाह ताला उन्हनि जे पलीत इरादनि खे ही अवाम जेको हज़ारनि जे तादाद में अॼु निकितो आहे अॻिते जेका इंशा अल्लाह ताला लखनि जे तादाद में निकिरंदो उन्हनि जी सभिनी पलीत इरादनि खे नाकाम बणाईंदो। जैसा कि आज खुर्शी शाह साहब के हल्के पनवा के शक्कर रोड़ी में रात से ही आवाम घरों से निकल आई है और इस हुकूमत की इंतकाम कार्रवाई खुर्शी शाह साहब की सियासी गिरफ्तारी है उसके खिलाफ भरपूर एहतजाज किया जा रहा है और ये नहीं कि ये एहतजाजी सिलसिला आज ख़त्म होगा जब तक खुर्शी शाह साहब को पीपल्स पार्टी की क़यादत को रहा नहीं किया जा सकता। इन्हीं झूठे मुकदमात से उस वक्त तक ये एहतजाज जारी रहे। दोस्तों, पीपल्स पार्टी इस मुल्क की अवामी पार्टी है। पीपल्स पार्टी ने इस मुल्क में सियासी निज़ाम को बचाने के लिए सदर अयूब से लेके यहिया खान, ज़ियाउल हक, परवेज़ मुशर्रफ, अरबाब रहीम और जाम सादिक जैसे जाबरों का मुकाबला किया है अपनी अवामी कुव्वत से। इस तरह इंशाअल्लाह ताला इस हुकूमत का भी भरपूर मुकाबला करेंगे। नेब और हुकूमत का गठजोड़ है, सियासी इंतकामिया कार्रवाई की जा रही है। जिस तरह चेयरमैन नेब को इंस्ट्रक्शन हुकूमत दे रही है उस तरह से वो गिरफ्तारियां कर रही हैं। इस तरह तो पीपल्स पार्टी के भगोड़े लोटे, नून लीग के भगोड़े लोटे जिनके नेब में नाम है वो वजारतों में बैठे हैं, उनके लिए कुछ भी नहीं है। मालिक जमा स्कैंडल में परवेज खटक साहब का नाम है, इस तरह उनके अलीम खान का नाम है, उनकी बहन अलीमा का नाम है, उनके ऊपर तो एक्शन नहीं लिया जा रहा। पीपल्स पार्टी और नून लीग की आवाज को दबाने के लिए भरपूर जालमाना इस मुल्क की तारीख का भरपूर जालमाना एक्शन किए जा रहे हैं, जिससे हम नहीं डरते पीपल्स पार्टी वाले, न ही हमारी क़यादत डरती है। हम भरपूर मुकाबला करेंगे और इंशाअल्लाह फतह इस मुल्क के अवाम की होगी। खुर्शी शाह साहब को फिलफो रहा किया जाए। आसिफ अली जरदारी, फरियाल ठाकुर साहबा, पीपल्स पार्टी की जितनी भी नून लीग की क़यादत है उनको फिलफोर आज़ाद करके खुली अदालतों में मुकदमा चलाया जाए। आपकी बड़ी मेहरबानी। डॉक्टर साहब, सैयद खुर्शीद अहमद शाह के राइट हैंड होने के हवाले से इन्वेस्टिगेशन में आपका भी नाम आ रहा है, तो ये जो इस किस्म के इल्ज़ाम हैं उस हवाले से आप देखिए जी, खुर्शी शाह मेरे लीडर हैं। खुर्शी शाह राइट और लेफ्ट की बात नहीं है। हम
68 से मेरी बड़े भाई और खुर्शीद शाह साहब पार्टी में मुतहरिक हैं। मैं भी पार्टी का एक छोटा सा अदना कारकुन हूँ। हम खुली जो नेब को दावत देते हैं इस मुल्क के अदालती इदारों को तहकीकात करें अगर हमने कोई गलत तरीके से प्रॉपर्टीज या कोई चीज़ें बनाई हुई है। हम हर वक्त एहतसाब के लिए तैयार हैं, मगर एहतसाब का ये भूला तरीका नहीं होना चाहिए कि चार्ज दिए बगैर गिरफ्तारियाँ की जा रही हैं। पहले चार्ज दी जाए, उसके बाद अगर कोई इल्ज़ाम साबित हो तो भले उनको फ्री हैंड है हुकूमत को, नेब को, कि हमें पकड़े, हमें सजाएं दे अगर हमने कोई गलत काम किया। नारे भुट्टो कैमरामैन मनोहर रेव सांकर अयाज अब्बासी सोच टीवी पनवा के।